न्याङनि खे बि पढ़ायो ॾाढी ख़ुशी थींदी आहे तो न्याङियूं आलम थी को वक़्त अहिड़ो हुयो औरंगज़ेब बादशाह हुयो औरंगज़ेब जंहिं फतावा आलमगीर लिखराया बादशाह हुयो 1500 आलम वेहंदा हिकिड़ी जात वो हिकिड़े मसइले ते बहस कंदा वो जंहिं ते इत्तेफ़ाक़ थींदो हो वो वरी हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो शेख निज़ामुद्दीन निज़ाम दर्स निज़ामी जेको मदरसनि में हले पियो इहो उन जो ठहियल आहे शेख निज़ाम उन वटि उहो मसइलो पेश कंदो उहो तस्सीह कंदो वो शेख निज़ामुद्दीन उहो मसइलो वरी औरंगज़ेब बादशाह जे आॾो पेश कंदो माना बादशाह वटि वरी एॾो इल्मु हुयो बादशाह वरी का मसइले में मुंझी पवंदो त उन जी न्याणी ज़ैबुन निसा सब चो सुभान औरंगज़ेब बादशाह जी न्याणी ज़ैबुन निसा उन वटि वरी एॾो इल्मु हुयो जो बादशाह का मसइले में मुंझी पए त उहो मसइलो हुयो हिकिड़ो मसइलो हुयो अहम उन मसइले खे उन न्याणी हल कयो त बुज़ुर्गनि चयो मौलवियुनि चयो त भला हिन मौलवीअ जी ज़ियारत कयो जंहिं हेॾो वॾो मसइलो हल कयो आहे असांजो उन ज़ैबुन निसा शेर चयो सुभान अल्लाह दर सुखन मखफी शुदम चूं बूए गुल दर बर्ग गुल सब जो सुभान दर सुखन मखफी शुदम चूं बूए गुल दर बर्ग गुल हर दीदन मेल दारद चूं दर सुखन बीनद मरा उन ज़ैबुन निसा च दर सुखन मखफी शुदम चूं बूए गुल दर बर्ग गुल मां पंहिंजे कलाम में इएं छुपियल आहियां मां पंहिंजे कलाम में इएं मख़फ़ी आहियां जीअं गुल जी खुशबू गुल जे पननि में छुपियल हूंदी आहे जेको मूंखे ॾिसण थो चाहे वो मूंखे ॾिसी कोन सघंदो जेकर मूंखे ॾिसण चाहियो था त मुंहिंजे कलाम खे पढ़ो जंहिं मूंखे ॾिठो सब जो सुभान ही बि औरतूं तव्हांजे करे जेकर चाहियो था असांखे रब जो दीदार थिए रब जी ज़ियारत नसीब थिए रब फरमाए मां पंहिंजे कलाम में छुपियल आहियां जेकर मूंसां कचहरी करणु चाहियो था मुंहिंजो दीदार करणु चाहियो था त पोइ मुंहिंजे कलाम क़ुर मजीद खे पढ़ो त मुंहिंजो दीदार बि तव्हांखे थींदो मुंहिंजी कचहरी बि तव्हांखे नसीब थी वाइदो कयो त अलाह जो क़ुर पढ़ंदासीं रमज़ान जो महीनो वियो गुज़रियो अलाए घणा ख़त्मा कढिया सभिनी ख़त्मा कढिया नी क़ुर रमज़ान में जेको हिकिड़ो क़ुर जो ख़त्म थो कढे नबी साईं फरमायो अलिफ लाम मीम हिकिड़ो हर्फ न आहे अलिफ जुदा लाम जुदा मीम जुदा जेको पढ़े थो अलिफ लाम मीम उन जे अमाल नामे में 30 नेकियूं थियूं लिखजनि 30 गुनाह था माफ़ थियनि 30 दर्जा था जन्नत में बुलंद बाज़ उलमा फरमाइनि था न अलिफ में 3 अखर अलिफ लाम में 3 अखर मीम में 3 अखर जेको पढ़े थो अलिफ लाम मीम उन जे अमाल नामे में 90 नेकियूं थियूं लिखजनि 90 गुनाह था माफ़ थियनि 90 दर्जा था जन्नत में बुलंद थियनि उलमा हिसाब कयो आहे इन नमूने सां रमज़ान में जेको हिकिड़ो क़ुर मजीद जो ख़त्म पढ़ंदो उन जे अमाल नामे में 1 खरब 70 अरब 81 करोड़ 58 लख 80 हज़ार नेकियूं अमाल नामे में सुभान अल्लाह ॾाढा चओ एतिरा पैसा मिलनि पोइ ॾाढा सुभान अल्लाह चओ एतिरा पैसा मिलनि ख़ुशी थींदी आहे नेकियूं एतिरियूं थियूं मिलनि जेको रमज़ान में हिकिड़ो क़ुर मजीद जो ख़त्म थो पढ़े उन जे अमाल नामे में 1 खरब 70 अरब 81 करोड़ 58 लख 80 हज़ार नेकियूं उन जे अमाल नामे में बाबा नेकिन जो हिते क़दुरु न आहे नेकिन जो क़दुरु क़यामत जे ॾींहुं थींदो जॾहिं नेकिन जी बाज़ार लॻंदी नेकिन जी मंडी लॻंदी छुआरनि जो क़दुरु मंडीअ में आहे या न हिन साल कतल जो क़दुरु बि हुयो या न
न त ॾिसंदा हो त कुता ॿिला पिया खाईंदा डंग छुहार। हाणे साईं कतल जो मंडी छुहार जी मंडी। नेकिन जो कदुरु क़यामत जे ॾींहुं थींदो जॾहिं नेकिन जी बाज़ार लॻंदी। मुंहिंजे नबी फरमायो नेकी एतिरी त क़ीमती थी वेंदी, एतिरी त नेकी क़ीमती थी वेंदी जो पुट पीउ खे चवंदो बाबा हिकिड़ी नेकी ॾे। मुंहिंजे जन्नत ऐं जहन्नम जो मसलो आहे। पीउ चवंदुसि मां तोखे सुञाणा ई कोन। अम्मा वटि वेंदो अम्मा भला तूं नेकी ॾे, मुंहिंजे जन्नत ऐं जहन्नम जो मसलो आहे। मां चवंदी तूं आई केर जो मूंखां नेकी थो वठी। यौम तरौनहा तज़हल कुल्लु मुर्ज़ियतिन अम्मा अरज़त। कुरान तो खीर प्याक बच्चो तड़पंदो पियो बुख में। मां ॾिसंदी पई पर अम्मा खे रहम न ईंदो जो बच्चे खे खणी करे खीर प्यारे। पीउ मां खे रहम न ईंदो त पीउ मां खां वधीक ॿाहिरि आहिनि उस्ताद ऐं मुर्शिद आहिनि छा जेके असांखे बचाइनि। अॼु नेकिन जा दरिया था वहनि परवाह ई न। वियो रमज़ान गुज़री तरावी में कोन पढ़ी रहंदो इन मोबाइल में टीवीअ में अहिड़ा निभागा वेठा तरावी ते बस। हिकिड़ो तरावी मुस्लमान पढ़ल कोन, ॿियो वरी चओ त तरावी सुन्नत ई कान। बाबा ये जेके मोबाइल में चैनल में मुला अचनि था ये आलिम न आहिनि, ये डॉक्टर आहिनि।